थर जंहिंखे रुगो रेगिस्तान ई सम्झो वेंदो आहे पर उहो पंहिंजे फितरी वसीलनि जे हवाले सां मालामाल पिणु आहे। हितां जे माण्हुनि जो घणो गुज़र सफ़र चौपाई माल ते हुजे थो, पर उन चौपाई माल में हिकु जानवर उठ घणो करे सफ़री सहूलतुनि तौरु ई इस्तेमालु थींदो रहियो आहे। ताज़ो ई ॾेई तोड़े परॾेही माहिरनि इहो महसूसु कयो त छो न हिन नज़रअंदाज़ कयल जानवर ते वधीक तहक़ीक़ करे उनखे हिन सहराई इलाइक़े जे माण्हुनि लाइ वधीक लाभाइतो बणाए वञे। उन सिलसिले में सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे माहिरनि ऐं शागिर्दनि समेत परॾेही स्कॉलरनि जो हिकु वफ़द खिपरोलग अछड़ो थर जे ॻोठ बांको चानियो पहुतो, जिते इलाइक़े वासियुनि संदन भरपूर आजियां कई ऐं खेनि उठनि जे नसुलनि तोड़े उनखे चारण ऐं सवारीअ दौरान इस्तेमालु थींदड़ शयुनि बाबति आगाही ॾिनी। उन बैदि वफ़द खे थर जे भिटुनि में चरंदड़ उठनि जे वॻनि वटि नियो वियो, जिते पिणु माहिरनि मालवंदनि खां उठनि जी नसुलनि बाबति मालूमात वरिती, खीर जो ज़ाइक़ो बि चखी ॾिठो ऐं शागिर्दनि खे उठनि जे नसुलनि बाबति मालूमात बि मुहैया कई। ॻाल्हाईंदे ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर मुजीबुद्दीन सहराई, जर्मन प्रोफेसर बर्नेस होफमैन ऐं पाकिस्तान जा अमेरिकन प्रोफेसर डॉक्टर मुश्ताक मेमन चयो त उठ हिकु नज़रअंदाज़ थियल जानवर आहे। असां चाहियूं था त सिंध जा माण्हू उन मां वधि में वधि लाभ पिराइनि। सभ खां पहिरीं त इहो आहे त हीउ जेको कैमल आहे सो असां सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ी डेज़र्ट जो हिकिड़ो मशहूरु एनिमल रहियो आहे, पर रीसेंट टाइम्स में पर्टिकुलरली जॾहिं हिननि जूं काफ़ी शयूं त काफ़ी पुराणियूं आहिनि, पर हिते असांजे ख़ासि तौर मुल्क पाकिस्तान में ऐं सिंध में रीसेंट टाइम्स में जॾहिं हिन जा एनालिसिस कयो वियो ऐं हिननि जूं शयुनि खे ॾिठो वियो त जंहिंमें काफ़ी फ़ाइदा नज़र आया। ख़ासि तौर ते तव्हां ॾिठो त अॼुकल्ह खीर उठ जो तमामु मशहूरु थी वियो आहे, हालांकि ॿियनि ख़ासि तौर ते अरब कंट्रीज़ में त इन जूं जेके बाय प्रोडक्ट्स बि आहिनि, नॉट ओनली द मिल्क बट चीज़ ऐं सभु शयूं उन मां आइस्क्रीम सभु उन मां मिलनि थियूं ऐं इवन मीट बि उनजो ॾाढो फेमस आहे। उनजे लाइ हिकिड़ो त ऑफकोर्स हीअ त हाणे सिम्पोज़ियम आहे जेको जनरल इन्हनि शयुनि जी रिकमेंडेशन्स बि ॾींदो, गवर्नमेंट ऑफ सिंध खे रिकमेंडेशन्स ॾींदो। मेन त आहे असांजो इंफ्रास्ट्रक्चर, जेसि ताईं तव्हांजा रोड रस्ता थर जो असांजो जेको हू हुन पासे थर आहे उन में काफ़ी डेवलपमेंट थी आहे, अनफॉर्चुनेटली अछड़े थर जे पासे डेवलपमेंट घटि थी आहे। त मां सम्झां थो त जेकॾहिं हिन पासे बि रोड रस्ता ठही वञनि त हिकिड़ो त सिधी सही ॻाल्हि आहे त जेसिताईं ट्रांसपोर्टेशन न आहे तव्हांजी, पर उन सां गॾोगॾु जेके ॿियूं मॉडर्न रिक्वायरमेंट्स आहिनि, चिलर्स आहिनि, उन्हनि जी जेका बि स्टोरेज जूं जेके बि शयूं असांखे खपनि थियूं उहे बि जेकॾहिं हिते के मॉडर्न लेवल ते ठाहियूं वञनि त आराम सां इहे शयूं थी सघनि थियूं। Well, as you know, in Europe and Germany, camels are not native, but we have in the past 10 to 20 years many llamas in Germany, and llamas are becoming companion animals. They go with the people into the mountains and they are becoming very, very popular. And if you have a companion animals, people take care of these animals. And of course, reproduction becomes a very important issue in the camels. And the camels have a very special strategy in reproduction. This applies to the llamas, but also to the camels here, or to the Turhan-Bactrian camels. So from a research point of view, there's still lots to do in the camel to secure reproduction when you consider the camel a livestock animal which is used for human use. Whether you talk about milk production or you talk about offsprings, then you need to have exact knowledge about the reproduction, how possibly you interact with reproduction from a biotechnological point of view. The जेको सिम्पोजियम जेका कॉन्फ्रेंस आहे इंटरनेशनल कॉन्फ्रेंस उठनि ते इहो पहिरियों दफ़ो थियो आहे पाकिस्तान में।
त पहिरियों दफ़ो जेको पाकिस्तान में थियो आहे त सॼे पाकिस्तान में कल्ह वर्कशॉप में असांजा माण्हू लाहौर जा ॿियनि जा ॿुधनि पिया त असां कहिड़ियूं जेको ॻाल्हियूं कयूं पिया, कहिड़ा सेमिनार ॾिनासीं, लेक्चर ॾिनासीं। त इहा असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे त हिन वक़्तु सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी साईं मुजीब साहिब जे वाइस चांसलर त इहा लीडरशिप असां खई आहे पहिरियों दफ़ो। त हाणे असां जेके ॻाल्हियूं कयूं था हिते सिंध में उहे हाणे पंजाब वारा ॿुधनि था। असांजा दोस्त आहिनि, भाउर आहिनि, पर असां इहो उनखे ॿुधाइण पिया चाहियूं त बाबा हिते आहिनि असां वटि उठ, असां जेका तव्हांखे ॿुधायूं त असां उठनि जे लाइ छा था कयूं। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त अॼु अचण जो हिते सबबु वॾो इहो आहे त असां उठनि जे मालिकनि सां ऐं उनजे हारियुनि सां ऐं दोस्तनि सां जेके ओन था कनि सां उनखां ॻाल्हायूं, उनखां पुछूं त बाबा तव्हांजी ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि, असां उनखे कहिड़े नमूने फिट कयूं। हाणे ख़बर न आहे, इहो ऑफिशियल आहे कोन्हे, मूंखे ख़बर पई त साईं जन ॿुधायो त एग्रीकल्चर यूनिवर्सिटी ते उमरकोट में हाणे कैंपस ठाहिनि, त उहो एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जो हिसो हूंदो ऐं उन हिसे में जेका वेटनरी जो प्रोग्राम बि हूंदो। मुंहिंजी विश ऐं ख़्वाब त इहो आहे त अलाह करे जेको आहे त असांखे एतिरी कुवत मिले जो हितां जेको उमरकोट जो कैंपस हुजे उहो अवेलेबल हुजे सभिनी हारनि खे ऐं उठनि जे मालिकनि खे हेल्प करण जे लाइ। ऐं ॾिसो न होॾे इंडिया में बीकानेर आहे, उते हिन जो कैमल रिसर्च इंस्टीट्यूट आहे, उते आइस्क्रीम बि था ठाहिनि, त योगर्ट बि था ठाहिनि, उनखे मार्केट कयो आहे। हाणे ॿुधाइनि था त जेको आहे हिते बि कराचीअ में तव्हांखे ॿियो खीर थो मिले तक़रीबन 80 रुपयनि में किलो। हाणे कैमल जो मिल्क आहे 200-300 रुपयनि खां वधीक थो वञे। हाणे हिते जेको कैमल मिल्क थिए थो, असुल ॻाल्हि त इहा आहे त उनखे तव्हां ट्रांसपोर्ट कीअं कयो, उनखे तव्हां प्रोसेस कीअं कयो, उनखे मार्केट कीअं कयो। त हीअ अदो जेको हिन कैमल जो ओनर आहे त हिन खे तव्हां कहिड़ी हेल्प था ॾियो। त असांजी होप इहा आहे, मुंहिंजी एटलीस्ट, त सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी इन्हनि माण्हुनि खे ॾिसंदी, उनखे पुछंदी बाबा तव्हांजी ज़रूरतूं कहिड़ियूं, असां कहिड़े नमूने कयूं। तहक़ीक़ी वर्कशॉप बैदि ॻोठाणनि पारां वफ़द खे थर जा रिवायती लोकगीत बि ॿुधाया विया। ज़रिए सियाहत जे ज़िमरे में ईंदड़ हिन क़िस्म जूं सरगर्मियूं साबित कनि थियूं त जेकॾहिं सान्यावन तोड़े सरकार संजीदगीअ सां उपा वठे त थर जा माण्हू ॾुकारनि खे मुंहुं ॾियण सां गॾोगॾु दुनिया सां सलाहजी पंहिंजी मुआशी हालतुनि खे बहितर बणाए सघनि था। कैमरामैन राजा सिंधी ऐं आबिद अली सां गॾु शाहिद कासकेली, KTN न्यूज़, मीर प्रकाश।